अल्लाह तबारक व तआला जो एहसान थियो अल्लाह सही नमाज बा जमात अदा करने की तौफीक अता फरमाई। गुज़रियल आयतुनि जे अंदर अल्लाह पाक पंहिंजूं नेमतूं ॿुधाइण फरमायूं त असां ज़मीन खे पैदा असां फरमायोसीं ऐं इंसान तव्हांजे लाइ इन ज़मीन खे असां मुसख़र बनायो, इन खे सिज खे चंड खे तारनि खे असां मुसख़र बनायोसीं यानी कमांदोसीं। ऐं अहिड़ी तरह राति खे असां मुसख़र बनायोसीं यानी तव्हांजे कम जे लाइ असां उनखे इन ते नौकिरी ते लॻायोसीं, ॾींहं खे तव्हांजे लाइ असां ठाहियोसीं। अहिड़ी तरह फरमाई त बहर खे समुंड खे असां ठाहियोसीं ऐं वरी तव्हांजे कम असां उनखे आंदोसीं। ऐं तव्हां ॿेड़ियुनि जे तरफ़ नज़र कयो, गाॾियुनि जे तरफ़, जहाज़नि जे तरफ़ नज़र कयो। फरमाई त इन्हनि सभिनीनि खे तव्हांजे ताबे बनाइण वारी ज़ात अल्लाह जी आहे। ऐं अहिड़ी तरह फरमाई ज़मीन खे जॾहिं अल्लाह पाक विछायो त ज़मीन लुॾे पई। इन ज़मीन खे अल्लाह पाक इन जबलनि जी मेखुनि सां इन खे बंदि करे क़ाबू करे बीहारी। जेकॾहिं अंदाज़ो लॻायो त ज़मीन लुॾे हा त असांजो छा असरु थिए? ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं अॼु असां वटि ज़िलज़िलो अचे थो त असांजो हाल छा थो थिए? हज़ारनि जे तादाद में इंसान अल्लाह खे प्यारा थी था वञनि। जीअं हाणे बिल्डिंग हिकिड़ी कराची जे अंदरि किरी त हले केतिरा माण्हू इन बिल्डिंग जे अंदरि वीचारा अल्लाह खे प्यारा थी विया। त इंसान जेकॾहिं थोरी ईअं अल्लाह तबारक व तआला जी कुदरत में या अल्लाह तबारक व तआला जे इन ख़िलक़त जे अंदरि जेकॾहिं थोरो रब जो हुकुम अची थो वञे त इंसान जो छा मीज़ान आहे? इंसान त ईअं सम्झो त पंहिंजे हिकिड़े मच्छर जे चक खां पंहिंजो पाण खे नथो बचाए सघे त इंसान जो छा हाल आहे? फरमाई त इहे सभु नेमतूं मां अल्लाह तव्हांजे लाइ पैदा फरमायमि। ऐं फरमाई सितारनि खे तव्हांजे लाइ पैदा फरमायमि, इन सिज खे, इन चंड खे, वणनि खे, समरात खे, ज़मीन जे अंदरि असां इन पोख खे ठाहियोसीं। इहे सभु इंसान मां तुंहिंजे लाइ मां अल्लाह पैदा फरमायमि। हाणे फरमाई त पोइ उनजे बावजूदि तव्हां उन्हनि खे बराबरि कयो त मां अल्लाह जी ज़ात सां जिन हिकु पाणी जे क़तरे खे बि पैदा न फरमायो। ॾिसो अल्लाह पाक कहिड़ो सुहिणो मिसाल ॾेई करे इंसान खे सम्झायो। फरमाई त हेॾा मां तव्हांजे लाइ समुंड जहिड़ो वॾो जेको आहे पाणी जो ज़ख़ीरो तयारु कयुमि, दरियाव जेको आहे तव्हांजे लाइ तयारु कयुमि, आसमान खां पाणी वसाए करे तव्हांजी पोखुनि खे आबाद कयुमि। फरमाई तव्हांजे लाइ पीअण जो सामान बनायुमि, तव्हांजे लाइ समरन ज़राअत वग़ैरह सभिनि शयुनि खे ठाहिण जो मां अल्लाह पाक सामान बनायुमि। ऐं हेॾा वरी उहे आहिनि जिन खे तव्हां सॼो था बातिल माबूदनि खे, उन्हनि हिकिड़ो क़तरो बि पाणी जो न ठाहे ॾेखारियो। ऐं नई वरी उन्हनि खे ठाहिण जी का ताक़त आहे? कंहिं बि अल्लाह खां अलावा कंहिंखे ताक़त आहे जो हिकिड़ो फुड़ो पाणी जो ठाहे ॾेखारे? फरमाई त अफ़मन यख़्लुक़ु कमन ला यख़्लुक़ु। फरमाई त पोइ छा तव्हांखे एतिरो अक़ुल न आहे त हिकिड़ो तमामु शयुनि जो ख़ालिक़ आहे, ॿियो हिकिड़ी बि शइ जो बि ख़ालिक़ न आहे? त ॿिन्हिनि शयुनि जे अंदरि को फ़र्क़ु न आहे? फरमाई त ॿिन्हिनि शयुनि जे अंदरि केॾो वॾो फ़र्क़ु आहे। अल्लाह तबारक व तआला इन फ़र्क़ खे सम्झण जे लाइ इंसान खे ॼण त जीअं न कंहिंजे ज़मीर खे झंझोड़बो आहे, कंहिंखे सम्झाइबो आहे, कंहिंखे ईअं मयार ॾिबी आहे। अल्लाह तबारक व तआला ॼण त हिकिड़े क़िस्म जो ॾोरापो ॾिनो त इंसान सम्झे नथो, अक़ुल ई न अथई। हेॾा तुंहिंजे लाइ सभु शयूं, राति ॾींहुं, सिज चंड, इहा ज़मीन, हीअ आसमान, मथां ककरनि मां पाणी वसायां, वरी इन ज़मीन मां तव्हांजे लाइ समरात, फल फ्रूट, मेवा, वण टिण, इहे सभु फरमाई तव्हांजे लाइ रिश्तेदारियूं, तव्हांजे लाइ अनाज वग़ैरह जंहिं शइ ते हथु रखो। फरमाई त सभिनि शयुनि जो ख़ालिक़ मां अल्लाह। पोइ तोखे इहो सम्झ में नथो अचे हिकिड़ो सभिनि शयुनि जो ख़ालिक़ आहे, ॿियो कंहिं बि शइ जो ख़ालिक़ न आहे, ॿिन्ही में फ़र्क़ु न आहे? अल्लाह पाक इंसान खे पंहिंजी वादानियत ऐं पंहिंजी ख़ालिक़ियत सम्झण जे तरफ़ अल्लाह पाक दावत ॾियणु। फरमाई त अफ़ला तज़क्करून, छा पोइ तव्हां नथा सम्झो? ऐं उन खां बाद में फरमाई त वइन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा। फरमाई जेकॾहिं तव्हां अल्लाह जी नेमतुनि खे ॻणियो त ॻणी बि नथा सघो। हिकिड़ो त हूंदो आहे न जो इंसान हिन अल्लाह तबारक व तआला जी नेमतुनि खे भला शुमार करे, फरमाई शुमार बि नथा करे सघो। अवां पंहिंजे जिस्म जे अंदरि जेके अल्लाह पाक नेमतूं अव्हां खे ॾिनियूं, ॾिसण जी नेमत, ॿुधण जी नेमत, पेरनि सां हलण जी नेमत, ज़हन सां सोचण जी नेमत, ज़बान सां ॻाल्हाइण जी नेमत, अखियुनि सां ॾिसण जी नेमत, हथ सां छुअण जी नेमत, इन तव्हां हथनि जे इन पंहिंजे जिस्म जे अंदरि तव्हां अल्लाह तबारक व तआला जूं नेमतूं ॻणियो त उहे बि शुमार नथा करे सघो। इन रत जे हलण जे हिक हिक क़तरे जे अंदरि अल्लाह तबारक व तआला जी नेमत मुयसरु आहे। अल्लाह तबारक व तआला इन सॼे ढांचे खे, इंसान जे पिंजरे खे तयारु फरमायो। हिक हिक नेमत इंसान गौर करे, इंसान खे ख़बर पइजी वेंदी त मुंहिंजे रब जा मुंहिंजे मथां केॾा एहसान। फरमाई तव्हां अल्लाह जी नेमतुनि खे ॻणियो त ॻणी बि नथा सघो। वइन तउद्दू निअमतल्लाहि। फरमाई त काथे ॻणींदो नेमतुनि खे? अल्लाह जे खे अल्लाह जूं नेमतूं आहिनि। फरमाई तव्हां नमाज़ न पढ़ो तॾहिं बि तव्हांखे रिज़्क़ खाराए थो। काफ़िर जेको अल्लाह जो नाफ़रमान आहे तॾहिं बि अल्लाह हुनखे रिज़्क़ खाराए थो। मुस्लमान जेकॾहिं नमाज़ न पढ़े तॾहिं बि रब रिज़्क़ हुनजो नथो ख़तमु करे। मर्ज़ी जो मालिक आहे, काफ़िर खे बि खाराए, मुस्लमान खे बि खाराए,
14,000 मखलूकात के खाराए अले केतिरियूं अल्लाह पाक मखलूक पैदा फरमाई। जी अर्ज़ कयमि त जिब्राइल अलैहिस्सलाम जे लाइ रिवायत में चए थो न त जॾहिं अल्लाह पाक जे पैदा कयल इन नूर वारे इन मां दरियाव मां जॾहिं जिब्राइल अलैहिस्सलाम थी करे वापसि थो अचे त हुन जे परनि मां 70,000 कतरा निकिरनि था। हिकु कतरे मां 70,000 फ़रिश्ता अल्लाह पाक तयारु करण थो फरमाए। एॾा अल्लाह जा फ़रिश्ता जो फरमाईंदा बैतुल मामूर जो रोज़ानो 70,000 जेके हिक वक़्त में हुन जो तवाफ़ कंदा पिया। जंहिं हिकु दफ़ो तवाफ़ कयो वरी क़यामत ताईं उन फ़रिश्ते खे ॿीहर तवाफ़ करण जो मौक़ो न मिलंदो। एॾा अल्लाह जा रुॻो फ़रिश्ता आहिनि। फरमाई इहे सभु जेके आहिनि तव्हांजी ड्यूटीअ जे लाइ मां पैदा फरमाए। फरमाई त इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, जेकॾहिं अल्लाह जी नेमतुनि खे ॻणियो त ॻणी बि नथा सघो। इन अल्लाह लग़फ़ूरुर रहीम, बेशक अल्लाह तबारक व तआला बख़्शींदड़ आहे, रहम कंदड़ ज़ात आहे। फरमाई त अल्लाह जे तरफ़ मुतवज्जे थियो, रब तव्हांजे गुनाहनि खे बख़्शींदो ऐं अल्लाह पाक गुनाहनि खे बख़्शण खां बाद में वरी रब साईं तव्हांजे मथां रहमत बि नाज़िल फरमाई। सिर्फ़ु गुनाहनि खे बख़्शण वारो न, अवां नमाज़ पढ़ो था, नमाज़ पढ़ण जे करे इंसान जा जेके इन ॿिनि नमाज़ुनि जे विच में गुनाह थिया अल्लाह पाक इन नमाज़ जे सदके बग़ैर कंहिं तौबा करण जे बग़ैर कंहिं दुआ घुरण जे अल्लाह पाक इन नमाज़ जे करे ॿिन्ही नमाज़ुनि जे विच में जेके असांखां सग़ीरा गुनाह थियनि था रब साईं सभु जो सभु माफ़ थो फरमाए ॿिनि नमाज़ुनि जे विच में। ऐं फरमाई त सिर्फ़ु गुनाह माफ़ नथा थियनि बल्कि गुनाह खां माफ़ करण खां बाद में वरी मां रहमत बि नाज़िल थो फरमायां। इन रहमत जो ज़रियो त आहे जो असां क़ुर पढ़ी वांदा थींदासीं अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां ॼण त हिकिड़ो इत्मीनान नसीब थींदो। असां नमाज़ पढ़ी वांदा थींदासीं, ज़िक्र अज़कार करे वांदा थींदासीं, अल्लाह पाक खां दुआ घुरी तव्हां वांदा थियो, तव्हां तकलीफ़ में हुजो, रब खां दुआ घुरी तव्हां जीअं वांदा थींदव तव्हांखे महसूसु थींदो त मुंहिंजी तकलीफ़ जे अंदरि घटि अची वई आहे। सो फरमाईंदा वल्लाहु यालम मा तुसिरून व मा तुअलिनून, अल्लाह पाक ॼाणे थो जेको तव्हां लिकायो था, जेको तव्हां ज़ाहिर कयो था। तव्हां ज़ाहिर कयो, लिकायो, तव्हां जेको अमल कयो था, लिकी करे अमल कयो, ज़ाहिर में अमल कयो, दिलि में इरादो कयो था, अल्लाह पाक सभिनि अमलनि खे ॼाणे थो। जॾहिं अल्लाह पाक जे मथां इहो एतिक़ाद बणिजी पवंदो त इंसान खे गुनाहनि खे छॾण में आसानी थी पवंदी। फरमाईंदा वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि ला यख़्लुक़ून शैआ, हिन 1.5 रुको जे अंदरि अल्लाह पाक पंहिंजूं सभु नेमतूं बयानु फरमायूं। इहे मूं बार बार 2 दफ़ा जेको अव्हांखे इहे नेमतुनि जो थोरो मिसाल पेश कयुमि। सो फरमाईं त इहे सभु अल्लाह जी ख़िलक़त आहिनि, सभु अल्लाह जी। जन्नत खे बि अल्लाह पैदा फरमायो, जहन्नम खे बि अल्लाह पैदा फरमायो, अवां असांखे बि अल्लाह पैदा फरमायो, अवां असांजे वालिदैन खे बि अल्लाह पाक पैदा फरमायो, ऐं अवां असांखे औलाद ॾियण बि अल्लाह फरमाई, अवां असांखे खाइण रिज़्क़ जो ताम जो बंदोबस्तु, कपिड़े जो बंदोबस्तु, इन पहाड़नि खे अल्लाह पाक ठाहिण फरमायो। इन पहाड़नि जे अंदरि हज़ारनि क़िस्मनि जूं नेमतूं अल्लाह पाक मौजूदु करणु फरमायो। लोह बि इन पहाड़नि इन्हनि मां निकिरे, ज़मीन मां निकिरे, ऐं ट्रामो बि जेको इन्हनि पहाड़नि मां निकिरे, तव्हांजो लूण बि इन्हनि मां निकिरे, तव्हांजो सोन बि इन्हनि मां निकिरे, तव्हांजो कोयलो बि इन्हनि मां निकिरे, तव्हांजा तेल जा ज़ख़ीरा बि इन ज़मीन मां निकिरनि। इहे सभु शयूं अल्लाह पाक इन्हनि ख़ज़ाननि जी सूरत में इन्हनि में पूरन फरमाई। इन खां अलावा इंसान जी सिहत जे लाइ जेके हकीमनि खे ख़बर आहे त पहाड़नि जे अंदरि कहिड़ियूं जड़ी बूटियूं थियूं ठहनि, अवां असांजो मेडिकल बि उते फेल थी वञे जिते जेकर हकीम हाज़िक वाक़ई माहिर हुजे ऐं उहो माहिर हकीम जेको आहे इन्हनि शयुनि जी ॻोल्हा करे न त अल्लाह पाक वरी इन्हनि शयुनि जे अंदरि वॾे क़िस्मनि जूं जेके आहिनि ज़रूरी शयूं अल्लाह पाक इंसान जे लाइ पैदा फरमाए। उन खां अलावा मख़लूक़ अलॻि फरमाईंदा वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि ला यख़्लुक़ून शैआ, फरमाई उन जे बावजूदि इहे माण्हू सॾनि था अल्लाह खां सवाइ जिन कंहिं बि शइ खे पैदा न फरमायो। हेॾा अल्लाह पाक सभिनि शयुनि खे पैदा फरमायो, अल्लाह जे मुक़ाबले में जेको आहे फरमाई उन कंहिं बि शइ खे पैदा न फरमायो। अमवातुन गैरु अहयाइन, फरमाईंदा इहे मुर्दा आहिनि, गैरु अहयाइन वमा यशऊरून अय्यान युबासून, जिन कंहिं बि शइ खे पैदा न आहे फरमायो बल्कि इहे पाण बि अल्लाह जा ख़िलक़ल आहिनि। तव्हां कंहिंखे बि जेकॾहिं मुशरिक कंहिं माबूद खे सॾे थो, कंहिं क़बर वारे खे, कंहिं झंडे खे, कंहिं कंडे खे, कंहिं बि शइ खे वञी करे सॾे, फरमाई त इहे सभु जो सभु मुर्दा आहिनि। भला जेकॾहिं को ज़िंदा हुजे उनखे अल्लाह जी ज़ात ऐं सिफ़ात में शरीक बनाए त बिलाख़िर उहो बि त अल्लाह खे प्यारो थींदो ऐं उनजी ख़िलक़त बि अल्लाह जे मरून में मिनत आहे, अल्लाह उनखे पैदा फरमायो। सभिनीनि शयुनि जो ख़ालिक़ अल्लाह, फरमाईंदा अमवातुन गैरु अहयाइन, फरमाईंदा इहे सभु जो सभु अल्लाह खे इहे मौल आहिनि, गैरु अहयाइन, हयात न आहिनि। वमा यशऊरून अय्यान युबासून, फरमाईंदा भला इन्हनि खां इहो सवाल त कयो, इन्हनि खां पुछो त सही, त ॿुधायो त सही क़यामत कॾहिं वाक़ई थींदी, या असां मरी वेंदासीं त वरी जेको आहे क़यामत पैदा करे
वरी असांखे कहिड़े ॾींहं ते उथारी वेंदो, को पीर को बुज़ुर्ग को ज़िंदा इन शइ जी तव्हांखे गारंटी ॾींदो त 100 साल जेको आहे असां ज़िंदा रहंदासीं, या 100 साल खां बाद में क़यामत क़ाइमु थींदी, या जेको पंहिंजो मुरीद हुजेसि हुनजी गारंटी ॾींदुसि त तुंहिंजी ज़िंदगी सुभाणे ताईं आहे ख़तमु आहे, सुभाणे खां बाद तूं ज़िंदा न रह, चवंदो को? सवाल ई पैदा न। इहे जेके आहिनि बातिल माबूद वारा इंसान खे गुमराह कंदा आहिनि सिर्फ़ु मशकूक शयुनि जे मथां। कॾहिं बि के ऑथेंटिक शइ मज़बूत ऐं यकीनी शइ जे मथां उहे कॾहिं बि बीह करे पंहिंजी दावा कनि, सवाल ई पैदा न। मशकूक शयुनि जे मथां अलाए थिए अलाए न थिए, पोइ उन्हनि जे तरफ़ खां साईं जेको आहे असां हेॾो इलाज कराए कराए थकिजी पियासीं, साईं वटि जो पहुतासीं त बसि हिकिड़े ॾींहं में असांखे शिफ़ा थी वियो। वाह वाह, हाणे इहो हाणे दलील आहे हुनखे अलाह सां गॾु शरीक बनाइणु। बहरहाल फरमाईंदा अमवातुन गैरु अहयाइन, कुरान फरमाए थो वल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाहि ला यख़्लुक़ून शैअन व हुम युख़्लक़ून, जेके माण्हू अल्लाह खां सवाइ के सॾनि था इहे नथा पैदा कनि कंहिं बि शइ खे, व हुम युख़्लक़ून, बल्कि इहे पाण पैदा कयो। अल्लाह फरमाए थो इहे पाण पैदा कयो, इहे पाण अल्लाह जे पैदाइश जा मुहताज आहिनि। जिन बातिल माबूदनि खे सॾनि था इहे त वफ़ात खां बाद में इन्हनि खे इहा बि ताक़त न आहे त वञी क़ब्रिस्तान ते पाण पहुची सघनि, इहे पाण खटोले ते वञी करे उते पहुचंदा। फरमाईंदा अमवातुन गैरु अहयाइन, फरमाईंदा इहे मौल आहिनि ज़िंदा न आहिनि, वमा यशऊरून अय्यान युबासून, फरमाईंदा इहे इहो बि शूर नथा रखनि त कंहिं ॾींहुं इन्हनि खे ज़िंदा कयो वेंदो। इलाहुकुम इलाहुन वाहिद, फरमाईंदा तव्हांजो माबूद अकेलो अल्लाह आहे। फल्लज़ीन ला युमिनून बिल आखिरति क़ुलूबुहुम मुनकिरा व हुम मुस्तकबिरून, फरमाईंदा जेके माण्हू आख़िरत जे ॾींहं ते ईमान नथा रखनि उन्हनि जूं दिलियूं इनकार सां भरियल आहिनि। व हुम मुस्तकबिरून, ऐं इहे इनकार कंदड़ बि आहिनि, इहे पंहिंजे ज़ात जे अंदरि तकबर कंदड़ बि आहिनि। इहो इंसान जो तकबर आहे मुशरिकनि जो। कॾहिं बि तव्हां सां सिधी ॻाल्हि न कंदा, तव्हां उन्हनि खे जॾहिं क़ुर जी ॻाल्हि कंदा त उहे चवंदा तूं फिरियल आहे, तूं जेको आहे इन फलाणे जो मुनकिर आहे जंहिंखे असां मञूं था। हालांकि ईमान वारे वटि त हक़ वारनि जो इनकार आहे ई कोन, बातिल जो इनकार आहे, हक़ वारनि जो इनकार त आहे ई कोन, सवाल ई पैदा नथो थिए। चाहे जो अल्लाह पाक जा वली हुजनि, सचा वली अल्लाह पाक जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आल बैत पाक हुजनि, चाहे जो सहाबा किराम हुजनि, चाहे जो जेके बि अल्लाह जे रसूल जो जेके पाकीज़ ऐं प्यारियूं शख़्सियतूं आहिनि, चाहे जो माण्हू हुनजो इनकार करे, सवाल ई पैदा नथो। जेके बि हक़ वारा आहिनि सभु हुजनि। बाक़ी हाणे माण्हू पंहिंजी मर्ज़ी जे तरफ़ इंसान खे छिकण जी कोशिशि करे, ऐं जॾहिं हुनजी मर्ज़ी जे तरफ़ न वञे या हुनखां दलील घुरिजे पोइ चए त न बाबा हीअ त फिरियल आहे, त इहो शैतान वारो दलील। फरमाए क़ुरान फरमायो त जेके माण्हू इहे ईमान नथा रखनि न आख़िरत ते अल्लाह जे न क़ुरान ते, फरमाई त इहे इनकार कंदड़ आहिनि, इहे तकब्बुर कंदड़ आहिनि। तकब्बुर अज़ाज़ील रा खार्द करद बज़िंदान लानत गिरफ़्तार करद, फरमाई त तकब्बुर शैतान खे ख़ार कयो, हमेशह लानत जे क़ैद में गिरफ़्तार कयईं। जेसीं ताईं इहा दुनिया क़ाइमु आहे शैतान जे मथां लानत जी बरसात वसंदी रहंदी। इहा तकब्बुर जेका आहे न इहा इब्लीसी बीमारी आहे। तकब्बुर जे करे चङो भालो माण्हू जेको आहे पंहिंजी ग़लती इंसान तस्लीम न आहे कंदो। तकब्बुर जे करे केतिरा ई असांजे विच में जहिड़ा जेके आहिनि तकब्बुर जे करे। मां छो जेको आहे हीअं कयां, मां हेॾो वॾो मुतबर माण्हू, सो इब्लीस बि ईअं कयो न, इब्लीस पंहिंजो पाण खे चयईं त मूंखे अल्लाह पाक हिन मां बाहि मां पैदा फरमायो, हिन इंसान खे मिटी मां पैदा फरमाई, मां हिन इंसान जे साम्हूं सजदो छो कयां। हालांकि उन इहो न ॾिठो त हुकुम कंहिंजो आहे, हुकुम मुंहिंजे रब जो आहे। मुंहिंजे रब ख़ालिक मूंखे बि पैदा कयो, हुनखे बि पैदा कयो। जेकॾहिं मां पंहिंजे ख़ालिक जो चवणु नथो वठां त पोइ जेको आहे मुंहिंजे ख़िलक़त जो फ़ाइदो कहिड़ो आहे। इन मां इहो बि हुकुम मालूम थिए थो, जेकॾहिं इंसान पंहिंजे वॾे जो चवणु न वठंदो त उहो दुनिया जे अंदरि ख़्वार थींदो शैतान वांगुरु। पोइ हुन में एतिरा हुदूद ऐं क़ुयूद ज़रूरु आहिनि। जेकॾहिं वॾे जो चवणु अलाह जे ख़िलाफ़ हुजे त पोइ पहिरियां इन वॾे खां पंहिंजे वालिदैन खां पंहिंजे मुर्शिद खां वधीक अलाह आहे। जेकॾहिं पंहिंजे वॾे जो या वालिदैन जो या पंहिंजे रिश्तेदारनि जो या कंहिं बि वॾे जो जेको चवणु आहे उहो मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुकुम जे ख़िलाफ़ हुजे त पोइ पहिरियां हक़ अलाह जो, अलाह खां बाद में हक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलाह ऐं रसूल खां बाद में हक़ आहे वालिदैन। जेकॾहिं को वालिदैन अलाह ऐं अलाह जे रसूल खां जेके मना नथा कनि त बाक़ी जेके दुनिया जे मामलात जे अंदरि रोकनि था त उनजो चवणु वठणु इंसान में ज़रूरी आहे। अल्लाह पाक उन जे अंदरि बरकत अता फरमाईंदो। इन चवण जे अंदरि त अॼु जेको आहे दुनिया जे इन जाहिलनि या फननि जेको आहे इंसान खे इहा शइ सेखारे थी त बाबा तुंहिंजो अकुलु हले थो न पंहिंजे वॾे सां बुड़ी पियो,
पोइ जंहिंजे करे घर मां अदब ख़तम थी वियो, पीउ पुट सां विड़ियो पियो आहे, पुट पीउ सां विड़ियो पियो आहे, भाउ भाउ सां नथो ठहे। छाजे करे त वॾे नंढे जो अदब ई कोन्हे। हुन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सेखारणो फरमायूं त उहो शख़्स मोमिन ई न आहे जेको पाण खां नंढे ते शफ़क़त न करे ऐं नंढे जे लाइ फरमायूं त पंहिंजे वॾे जो अदब न करे, उहो असां मां आहे। ऐं असां वटि इहे सभु किरदार ख़तम थी विया। असां वटि साईं मां जो मोतबर आहियां, ॿ लफ़्ज़ जो पढ़ी आयुमि त हाणे जेको आहे सभिनि खे मुंहिंजो अदब करिणो आहे, मूंखे कंहिंजो अदब न आहे करिणो। इहो तकबर आहे। इन तकबर त जेके आहिनि इहे सॼे मुआशरे खे तबाह ऐं बर्बाद करे छॾे। वरना इंसान जेकॾहिं इन्हनि शयुनि जे तरफ़ नज़र करे न त मुआशरे जे अंदरि खीर खंड थी वञनि। जिते तव्हां ॾिसंदा त औलाद पंहिंजे अबे अम्मा जो चवणो वठे थी ऐं अबे अम्मा जे साम्हूं पंहिंजो सर झुकाए थी, त उते ॾिसो त घरनि जे अंदरि रहमत ऐं बरकत लॻी पई आहे। ऐं पंहिंजे वॾे जो जेको चवणु वठंदो न, चवंदा आहिनि त तव्हां जेकॾहिं पंहिंजे वॾे जे साम्हूं पंहिंजे अबे अम्मा जे साम्हूं जेकॾहिं तव्हां बज़ार तव्हां सम्झो था त बाबा हू तव्हांखे बेइज़्ज़तो कंदा, तव्हां ज़लील थियो था, अबे अम्मा जे साम्हूं तव्हां ज़लील थी करे ॾिसो, अलाह दुनिया जे अंदरि तव्हांखे इज़त नसीब करो। भली खणी उहो घटि ॻाल्हाइनि, भली खणी उहे तव्हांखे जेकॾहिं मार कढनि, अबो अम्मा ऐं उस्ताद इहे दुनिया जे अंदरि अहिड़ा किरदार आहिनि जेके इंसान जी ज़िंदगी संवारण जो सबबु आहिनि। अॼु जेको आहे असां वटि हीअ जेके आहिनि दुनिया जे मुआशरे जे अंदरि जीअं हे जेके आहिनि रना ॿार निकिरी पिया की बाबा मुंहिंजो जिस्म मुंहिंजी मर्ज़ी, मूंखे पंहिंजे वालिद जे क़ैद मां आज़ादु कयो, वालिद जे क़ैद मां आज़ादु कयो त पोइ ॼमी करे वञी जेको आहे गटर खाने वञी करे फिटी करे जो, जेको अबो हुनखे पाले थो 20 सालनि ताईं की मूंखे पंहिंजे अबे जे क़ैद मां आज़ादु कयो, त पोइ अबो बि सुभाणे मुतालबो करे त हिननि जे पालण मां असांखे भला आज़ादु कयो। निकिरनि त वञी करे हुन यहूदियुनि ऐं ईसाइनि जे ठहियल जेके मशीनरियूं आहिनि उन्हनि वटि वञी करे फिटी करे अचनि। जेकॾहिं इंसान हिक ॿिए सां तालुक खे कटे छॾींदो, इहो तालुक अलाह जे क़ुर सेखारियो, त पोइ इंसान त इंसान ई न रहंदो, इंसान त इंसान ई न रहंदो। हालांकि अबो अम्मा सॼी ज़िंदगी पंहिंजे औलाद जी ख़िदमत करे, पंहिंजी न्याणी जी ख़िदमत करे, आख़िर में जॾहिं न्याणीअ जे जवान थिए त हुनजो छोरे आशिक़ छोरे सां जो हुनजो अबो अम्मा हुनजी मर्ज़ी जे मुताबिक़ जो हुनजो निकाह न कराए त हाणे साईं मुंहिंजो अबो मुंहिंजे जिस्म तां क़ाबिज़ थी वियो। इहा शैतानगिरी न पियो छा आहे? अबे खे ख़बर न त जेको आहे कहिड़ो नफ़्स इन जे लाइ बहितर आहे, कहिड़े इंसान जे लाइ बहितर आहे, कहिड़े इंसान जे लाइ ख़राबु आहे। वॾे भाउ खे ख़बर न त नंढे भाउ जे लाइ कहिड़ी शइ चङी आहे, अमड़ खे ख़बर न त हुनजे लाइ कहिड़ी शइ सुठी आहे, कहिड़ी शइ ख़राबु आहे। हीअ जेके उन्हनि सां वेहणु जेको आहे दुनिया जे शैतान जेको आहे पंहिंजे वॾनि सां वेहणु सेखारियो। अलाह जे क़ुर पंहिंजे वॾनि जे साम्हूं सभु पंहिंजे मथे खे झुकाइण जो तरीक़ो ऐं अदब सेखारियो। फरमाई त इन्हनि शख़्सनि इनकार कयो अलाह जो, ईमान नालो ई हिन जो आहे त पंहिंजे पाण खे झुकाए, रब जो हुकुम अची वियो, चाहे मां केॾो बि मोतबर हुजां, मूंखे पंहिंजी पेशानी रब जे हुकुम जे साम्हूं झुकाइणी आहे। फरमाई त फल्लज़ीना ला युमिनूना बिल आख़िरा, पोइ जेके माण्हू ईमान नथा आणनि आख़िरत ते, उन्हनि जो दिलियूं इनकार कंदड़ आहिनि ऐं इहे तकबर कंदड़ आहिनि। ऐं तकबर जूं सूरतूं बि घणियूं थींदियूं आहिनि। सिर्फ़ु तकबर इहो न आहे जो दुनिया जे दफ़्तर ते वॾाई करे हले या जेको आहे पंहिंजे आकड़ सां हले। तकबर जूं घणियूं सूरतूं आहिनि। इंसान पंहिंजी ॻाल्हि मञे ई न ऐं जेको आहे पंहिंजे वॾे जो ख़्यालु ई न करे। जेकॾहिं पंहिंजे वॾे सां को माण्हू इख़्तिलाफ़ करे थो त अदब ऐं एतिराम जे अंदरि इख़्तिलाफ़ करण जो हक़ आहे, पर वॾे जे शख़्सियत जो हमेशह माण्हू ख़्यालु रखे। बहरहाल क़ुरान फरमाई त इहे माण्हू जेके आख़िरत ते ईमान नथा रखनि, इहे इन जे करे महरूम आहिनि जो इनकार कनि था अलाह ऐं अलाह जे रसूल जो। ऐं फरमाई त इहे जेके आहिनि तकबर कंदड़ आहिनि। ला जरम अन अल्लाह यअलम मा युसिरून मा युअलिनून, फरमाई त लाज़िम बेशक अल्लाह ॼाणे थो, इहे नथा लिकाए सघनि। अल्लाह खे ख़बर आहे जेके बि इहे लिकाइनि था ऐं जेको बि ज़ाहिर कनि था, अल्लाह खे सभिनि शयुनि जो इल्मु आहे। ऐं फरमाई अल्लाह पाक क़ुरान में नतीजो फरमायो, फरमाई इन्नहु ला युहिब्बुल मुस्तकबिरीन, मुंहिंजो रब वॾाई कंदड़नि सां कॾहिं बि मोहबत न आहे रखंदो। जेकॾहिं अल्लाह जी मोहबत खपे त पंहिंजो पाण खे आजिज़ बनाइणो पवंदो, पंहिंजो पाण खे ख़ाकसार बनाइणो पवंदो। अल्लाह पाक कंदो आहे। अल्लाह सी हवाए असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना